अस्सलाम वालेकुम नादरीन, अभी ॾिसी रहिया आहियो सचवा समाचार। सचवा तालका कंबर जी नई बॉडी मरकज़ी वाइस चेयरमैन एजाज़ अली चांडियो जे ज़ेर निगरानी चूंडी वई, जंहिंमें मरकज़ी अॻवान अहमद अली साबिर चांडियो ऐं ज़िले सदर रियाज़ चांडियो। कंबर तालके जी बॉडीअ में सदर राशिद अली चांडियो, नायब सदर लाल बख्श चांडियो, जनरल सेक्रेटरी इखलाक अहमद चांडियो, ज्वाइंट सेक्रेटरी जाम सेक्रेटरी वज़ीर अली चांडियो, खज़ानची लुत्फ़ अली चांडियो, प्रेस सेक्रेटरी अल्लाह रखियो चांडियो चूंडिया विया, जन खे मुबारकूं ऐं गुलनि जा हार पाराया विया। मरकज़ी अॻवाननि ख़िताब कंदे चयो त चांडिया बिरादरी सां थींदड़ नाजाइज़नि ख़िलाफ़ हर फोरम ते आवाज़ उथारींदासीं। सचवा बंदि पियल स्कूलनि ते तहरीक हलाईंदी, जॾहिं त सचवा जे मरकज़ी बानी चेयरमैन मोहम्मद सफ़र चांडियो जी 3 वरसी 7 अप्रैल ते शहीद बेनज़ीराबाद में ज़िला कंबर, शहदाद कोट ऐं तालका भरपूर अंदाज़ में शिरकत कंदा। नादरीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मरकज़ी अॻवान जी ज़ेर निगरानी चूंड थी।